याने हुई वहा भी था चवन त हाज़िर नाज़िर आहे त माना ज़रूर सिनेमा में भी हूंदो, काथे भी हूंदो, सिनेमा में भी हूंदो। पोइ तव्हांजी माना तव्हां नबी लाइ इहो अक़ीदो था रखो त सिनेमा में फिल्म थो ॾिसे। हाणे मां तव्हांखे सवलो जवाबु ॾियां, अदा हेॾे निहारियो, तवजो कयो, सुवाल जो जवाबु यादि कजो न। जे वरी ॿीहर तव्हां हे चिठी मूंखे न ॾिजो, छो त जवाबु हिकिड़ो दफ़ो ॾिबो आहे, 100 दफ़ो कोन ॾिबो आहे। जेकॾहिं तव्हांखे सुवाल जो जवाबु अॻे ई आयल आहे त अब्दुर्रहीम छो ॿुधाए, मौलाना बदरुद्दीन छो ॿुधाए, तव्हां जवाबु सिखी छॾियो, तव्हां ई दांगी घुमायो न। हेॾे ॾिहारियो, अबा कुते जो ख़ालिक़ केरु आहे? ॾाढे चओ। मिरूअ जो ख़ालिक़ केरु आहे? पक। मलाइकनि जो ख़ालिक़ केरु आहे? काबे अर्श जो ख़ालिक़ केरु आहे? पक। रिछ भोले ऐं बांदर जो ख़ालिक़ केरु आहे? हाणे हेॾे ॾियारियो, जेकॾहिं दुआ घुर्जे, ओ अल्लाह, ओ खिंज़ीर जा ख़ालिक़, ओ कुते जा ख़ालिक़, ओ गॾह जा ख़ालिक़, मुंहिंजी दुआ क़बूल कर, सच ॿुधा, इहो ठीकु आहे। या ईअं चइजे, ओ मुंहिंजे मिठे मुहम्मद जा ख़ालिक़, मुंहिंजे बैतुल्लाह जा ख़ालिक़, ओ वलियन गौसन कुतुबन जा ख़ालिक़। अबा ॻाल्हि त सची आहे न, हूअ बि, पर हूअ चवण अलाह जी बेअदबी आहे, हीअं चवण में अलाह जो अदब आहे या नाहे? कुते जो ख़ालिक़ केरु? खिंज़ीर जो ख़ालिक़ केरु? पर चइबो सही, चओ न, ॾाढे चओ, चइबो न। मुंहिंजा दोस्तो, असां रुगो ईअं था चऊं त मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे। चओ मुहम्मद करीम हाज़िर नाज़िर आहे, अल्लाह जे अमर सां हाज़िर आहे। असां वधीक वज़ाहत कोन था कयूं, अल्लाह जे लाइ बि चऊं था अल्लाह हाज़िर नाज़िर आहे। अल्लाह जाथे काथे आहे, अल्लाह पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर आहे। मुहम्मद करीम खे अल्लाह पाक पंहिंजे कुदरत सां हाज़िर नाज़िर कयो आहे। पर ईअं कोन चइबो त अल्लाह काकूस में बि आहे। चइबो, ॾाढे चओ, चइबो अल्लाह काकूस में आहे। चइबो अल्लाह सिनेमा में आहे। चइबो न, असल में हे टोलो आहे बेअदबन जो, तंहिंजे करे ॻाल्हि ॻोल्हींदो ई बेअदबी वारी आहे। चओ त बेअदब ते ख़ुदा जी लानत हुजे। चओ बेअदब ते ख़ुदा जी। ओ अंधा लानती, तूं भली मथो हण, महबूब जे हाज़िर नाज़िर खे तूं ख़तम नथो करे सघे, मुस्तफ़ा खे ख़ुदा हाज़िर नाज़िर कयो आहे। बाक़ी सिनेमा फिल्म जी ॻाल्हि करे तूं इहो बेहयाव, पंहिंजी बेहयाई ज़ाहिर कंदो आहे। मुंहिंजे मुहम्मद करीम जे ज़ात जी बेअदबी न कर। वहाबी हिकिड़ो कोरी आहे, उहो थो चवे त हुज़ूर खे उलूम खमसा जो इल्मु नाहे। अबा थियो ई कोरी त तंहिं ते कहिड़ी मयार आहे? कोरी मत थोरी, पर जे सुन्नी आहे त ॿेड़ा ई पार। जे भला हुजे बि कोरी वरी हुजे वहाबी, त पोइ पाण सम्झो था। तोखे चिबरा कहिड़ी ख़बर उलूम खमसा जी? तो वारनि मौलवियुनि खे लाड़काणे, सखर वारनि खे ख़बर कान्हे, उनखे वठी आ, उनखे सेखारिया, तोखे चिबरा कहिड़ी ख़बर पवंदी? उलूम खम्स माना 5 इल्म। मुहम्मद करीम खे त काइनात जे ज़रे ज़रे जो इल्मु ॾिनो आहे। अबा खम्स माना 5, उलूम खम्स माना 5। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाए था, अलिम तो उलूमल अव्वलीन वल आखिरीन। मां मुहम्मद करीम खे अॻियनि पोयनि सभिनी जो इल्मु ख़ुदा ॾेई छॾियो आहे। हे अञा 5 में फाथो पियो आहे। मुहम्मद करीम फरमाए थो, मूंखे ज़रे ज़रे जो इल्मु आहे। तव्हां केसट में चयो आहे, तव्हां अब्दुल्ला शाह सखर वारे खे मुनाज़रे में मारियो आहे, तस्लीम नथा कनि। अबा पोइ नथा कनि, तव्हां कहिड़ी दांगी घुमाया आहिनि? अब्दुल्ला शाह पाण त मञे थो, 2 टे दफ़ा मूंखे चयो त महिरबानी करे किताब मूंखे मोटाए ॾे। हिकिड़ो असांजो क़ौम जो चङो मुड़ुसु हो, असांजो वॾेरो हो, ऐं असांजो प्यारो हो। मूं वटि हली आयो, चए मूंखे मिनथूं कयूं अथनि, हाणे तव्हां महिरबानी करे किताब ॾियोनि। मूं चयोमांसि असुल किताब मोटाए कोन ॼाण हा, पर तूं असांजो इज़त वारो चङो माण्हू आहे, सुन्नी बि आहे, हाणे मोटाए ॾींदुसि, पर शर्त हिकिड़े सां। चए कहिड़े सां? मूं चयो शर्त इहो आहे त अब्दुल्ला शाह खे जो पाण खणी वञे। चयो पाण त नथो अचे, नथो अचे, धूड़ पियो पाए। ॿिए खे मां बि कोन ॾींदुसि, अॼु बि चवां थो, जे पाण खणण अचे त ॾियांसि। किताब जो नालो आहे आईन एतिकाद। इन्हीअ में नौज़ बिल्लाह लिखियो अथई त नबी साईं जूं कढंदो हो। अबा तव्हां पाण सम्झी सघो था त नबी करीम खे जूं हुयूं? पोइ जो जूं कोन हो त पोइ कूड़ थो ॻाल्हाए न, यादि मां चओ था ॻाल्हि पुछो, तव्हांखे ई ख़बर आहे। चए थो जिन मख़लूक जी खोराक छा आहे? हमरा खे शायदि पुॼाणी आहे खोराक। तूं इहो पुछ न त वज़ू कीअं कजे, तड़ कीअं लाहिजे, हिलाल छा आहे, हराम छा आहे। जिननि में तुंहिंजो छा वञे?
साईं अगारो ॻाल्हि कंहिं जे लाड़काणे में चई आहे त जिन हन बहराड़ी जा माण्हू मथां ही बि उन्हनि मज़ा हुजे। अब तुंहिंजो छा जिन्हनि जे खुराक सां हॾा खाईंदा आहिनि, छेड़ा खाईंदा आहिनि, ॿियूं शयूं खाईंदा आहिनि, आम खुराक जेका पाण खाऊं था उहा बि खाईंदा आहिनि। अवां पंहिंजे तक़ीर में चयो आहे त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे ज़ख़्म में जीवड़ा हुआ। जॾहिं त मुफ़्ती साहब इन ॻाल्हि जो असांखे इनकार आहे, छो त नबी जो जिस्म जीवड़ा खाई नथा सघनि। मुंहिंजा दोस्त, जीवड़ो हुजणु या ज़ख़्म थी पवणु या ज़ख़्म मां रत वहणु या ज़ख़्म जे अंदरि पूई थी पवणु, इहो शाने नबूअत जे मनाफ़ी नाहे। नबूअत जो मक़ाम ॿियो आहे। जिस्म खे का बि तकलीफ़ थी त उहो नबी में ऐब कोन्हे को। मां या पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि न चई आहे, इहा किताबनि लिखी आहे, हिकु किताब न 50 किताबनि लिखी आहे। जेकॾहिं को नथो मञे त खे ज़ोरी त कोन मञाए। जे हुजे पाणी जो गिलास त खणी चप झले ॾियारे छॾियांसि, बाक़ी नथो मञे त न मञे। दलील खपेसि त अचे मूं वटि हिकिड़ो किताब न 50 मुस्तनद किताबनि मां ॾेखारियां जंहिंमें लिखियल आहे त अल्लाह जे नबी जे जिस्म में तकलीफ़ थी पई। इन में को नबीअ जी गुस्ताखी कान्हे, बेअदबी कान्हे, छो त इहो हिकिड़ो इम्तिहान हो। बाबा इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर धड़ खां धार थियो या न, पर जे ॿिए खे चइबा मुंडी वढे छॾियां त बेअदबी आहे। इमाम हुसैन जे लाइ इहे कोन चइबो सिर धड़ खां धार थियो। मुंहिंजा दोस्त, इहा बि इहे इमाम हुसैन जी बेअदबी कान्हे, इहो बि इम्तिहान हो जो अल्लाह जे राह में सिर वढाए छॾियईं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई, ओहद जे लड़ाई में धक लॻा, महबूब पाक जा ॾंद मुबारक शहीद थी विया। तरी मोतबर तफ़सीरनि किताबनि लिखियो आहे त बाक़ी ज़िद छा ॾियो आहे। ॿियो सुवाल आहे त असहाबन किरामन एतिकाफ़ में वेठा हुआ, नबी करीम जी ज़ात बाबरकात इहा सुन्नत कंहिं असहाबी अपनाई, पाण ॿुधाईंदा। बाबा हाणे कहिड़े सहाबी जो नालो ॿुधायां? हिकिड़े सहाबी कई हुजे त मां तोखे ॿुधायां। महबूब करीम अलैहिस्सलाम जे घणनि सहाबनि त हबीब जे सदके एतिकाफ़ वेठो, पर महबूब जूं घर वारियूं महबूब जे सुन्नत मुताबिक़ पंहिंजे घरनि में बि एतिकाफ़ वेंदियूं। बीबी साहिबा बि जॾहिं सहाबी वेठा, ॿिया वेठा, तोखे नालनि सां कहिड़ो मतिलबु आहे? सहाबा वेठा, भला खणी असहाबी न वेठा, फर्ज़ कयो तूं पाण चवीं थो रसूलुल्लाह वेठो, रसूलुल्लाह जे सुन्नत खां वधीक ॿियो कंहिंजी सुन्नत आहे? हुज़ूर त वेठो न बाबा, महबूब वेठो, तो पिण लिखियो आहे, बाक़ी सहाबी जे लाइ तोखे ज़रूरत पइजी वई। या रसूल अल्लाह अल मदद, मौलाना साहब वहाबन सां गॾिजी ईद वारे ॾींहुं उज़हा करणु जाइज़ आहे या न? अबा बद मज़हब सां जंहिं बि उज़हा में हिसो ॻंढियो त उहा उज़हा हिकिड़ी वहाबीअ जी 6 सुन्ननि जा भाङा, त उन हिकिड़े वहाबीअ जे करे 6 जी उज़हा चट, माना जहिड़ी तव्हांजी लुड़ी वई। सम्झो था न? अहिड़े तरीक़े सां 6 सुन्नी 7 शियो त उज़हा लुड़ी वई। रुगी उज़हा जी ॻाल्हि न ॿुधो। जेकॾहिं कंहिं ॻोठ में शियो या वहाबी कासाई आहे, उनजी कुठी बि हराम अथव। ख़्याल कंदा कयो, ॻोठनि में गोश्त वठंदा हो न भा, कुकड़ जो गोश्त वठो, बकर जो वठो, ढगे जो वठो, पाॾे जो वठो, पहिरीं पक कंदा कयो त सीर कंहिं विधी आहे, छो त वहाबी जी ऐं शीअ जी कुठी बि हराम आहे। जीअं मौली साहब हाफ़िज़ मीर मोहम्मद मीर खे किताब लिखियो आहे बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा, उन में तमामु घणा इल्ज़ाम हया अथई। अवां महिरबानी करे उनजो जवाबु ॾियो। अबा मूंखे ॾियो किताब। अबा हुन लिखिया आहिनि 36 सिफ़ा, घणा सिफ़ा? उनजो ही जवाबु बिदअती बरेलियुनि जा अक़ीदा ई सचो इस्लाम, उनजो ही जवाबु आहे। सैफ़े सिकंदरी पढ़ो, हिकिड़े सवाल जो हुन 36 सिफ़ा लिखिया आहिनि, मां 350 सिफ़ा लिखिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह 10 साल गुज़री आहिनि, अञा मुल्ला मीरू खे ताक़त न आहे जो जवाबु ॾेई सघे। कंहिंखे ताक़त न आहे। साईं वहाबी था चवनि त औरतुनि जो पीरनि ते वञणु शरीयत में जाइज़ न आहे। भला पुछो वहाबिन खां, तव्हां जूं ज़ालूं जो काठियूं करण वेंदियूं जाइज़ आहे? अब ॻाल्हायो भला, जे रेशम गली में कपिड़ो वठण वञनि त उते बि जाइज़ अथनि, सईदी मां ॾिसण वञनि त, बाक़ी पीर ते न वञनि। छो अदा? जेकॾहिं बापर्दा पर्दो फर्ज़ आहे, सम्झो था न? बाक़ी ईअं न थिए जो हिकु धनु ऐं 13 रनू, इहो बि जाइज़ कोन्हे। अब ईअं न साईं, पोइ कुटी मथे ते ऐं ख़ैर जो हिकिड़ो धनु 13 रनियूं न चाहींदो वञे। मां तव्हांखे तो चवां, लंघा मंगणहार सुञाणंदा हो? तव्हांजे मुल्क में आहिनि अलाए कोन्हनि? हाणे मूंखे ख़ुदा कारण ॿुधायो, अवां कंहिं लंघे खे चओ त 1000 रुपयो तोखे असां ॾींदासीं। 1000 घणो अबा?
तू मेहरबानी करे पंहिंजी ज़ाल असांजे आॾो नचाए, नचाईंदो? लंघो चवंदो मां बेगैरत कोन आहियां, 1000 रुपए खे थुक बि कोन हणा, मां ज़ाल तुंहिंजे आॾो छो नचायां? हैफ़ बणा तूं लंघे खे बि मारे वियो, जो सॼे ॻोठ जूं रनूं घर में गॾु करे विच ते लंघो बि हारे रनूं नचाईंदो आहे, तूं त लंघे खे बि मारे वियो। गैरत कर मुसलमान, पर्दो मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। पीर ते वञे त बि पर्दे सां, कमकार सां वञे त बि पर्दे सां, बग़ैर पर्दे जे वञणो मस्जिद में बि जाइज़ कोन्हे को, बग़ैर पर्दे जे पीर ते वञणो बि जाइज़ कोन्हे। बाक़ी जेके बा पर्दा वञे, गैरनि जे साम्हूं न वञे, माण्हुनि जी भीड़ न हुजे, मेलो मलाखड़ो न हुजे, पंहिंजे मुल्क अल्लाह वारे जे मज़ार तां फातिहा पढ़ी अचे त को हर्ज कोन्हे, शरीयत पाक में मनो कान्हे। हिकिड़ी जमायत थी चवे त पीरान पीर जो अॼुकल्ह जे वलीअ ते कदम मुबारक कोन्हे। सच था चवनि? अवा पीरान पीर रहमतुल्लाह जो कदम कहते आ, चओ वलीअनि ते, चओ कहते आ। जेको चवे थो माते न आहे सो वली कोन्हे को, वो तोते त आहे कोन, वलीअनि ते इंशाअल्लाह ताला क़यामत ई कदम आहे। मौलवी साहब देवबंदी था चवनि त जनाज़े नमाज़ खां पोइ दुआ घुरणु जाइज़ कान्हे। अबा सुवाल उते कबो आहे जाथे उमेद हूंदी आहे। देवबंद खे अलाह में उमेद आहे कान, तॾहिं वेचारा सुवाल कोन था। असांखे उमेद आहे, असां घुरंदासीं। ॿिए नंबर में हदीस में भी आए, इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फाखलिसू लहु दुआ, अवां जॾहिं जनाज़ो पढ़ी फारिग़ थियो त दुआ घुरो। असांखे नबी जो हुकुम आहे ऐं उमेद बि आहे। हिननि खे न को हुकुम मिलणो आहे, न को अलाह रसूल में उमेद, त पोइ छो घुरनि? हज़रत अलीअ जो ॼाटो हज़रत उमर फारूक आहे या न? माखो छो थो पुछे? सूफ़ी सचल साईं खां पुछो। अवां सचल सरमस मञो था, पर माखो छो थो पुछे? शीयन खां पुछ न, अब्दुर रहीम खां न पुछ। शीयन जे किताब जलाल उयून में लिखियल आहे, शीयन जे किताब एहतजाज तबरसी में लिखियल आहे, किताब हयातुल कुलूब में लिखियल आहे। मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, शीयन जे किताब जा हवाला आहिनि, उहे सभु शिया पाण था लिखनि। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे ख़िदमत में अली साईं जे दरबार में हज़रत उमर साईं आया, अची अर्ज़ कयो त मां नबी करीम जी हदीस पढ़ी आहे। कहिड़ी? त कुल्लु हसबिल व नसबिल मुल्कतुल इल्ला हसबी व नसबी। क़यामत जे ॾिहाड़े सभिनि जूं मिठियूं माइटियूं कटिजी वेंदियूं, पर मां मुहम्मद करीम सां जंहिंजी मिठी हूंदी उहा कान कटबी। ऐं प्यारा अली, मां उमर खे शादीअ जी ज़रूरत कान्हे, मिठी माइटी जी का ज़रूरत कान्हे, पर तुंहिंजे घर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾोहटी आहे। प्यारा अली, जेकॾहिं तूं मूंसां रिश्तेदारी मिठी माइटी कई त मां बि तव्हांजे ख़ानदान जो फर्द आहियां। मां रुगो इहो चाहियां थो त क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद करीम जे मिटनि में मां बि हुजां। शिया था लिखनि, सुन्नी ते कावड़ न कजां, शिया था लिखनि। अली साईं चयो हज़रत उमर साईं खे तरस, सुभाणे तोखे वर्दी ॾींदुसि। हज़रत अली घर में आयो आहे, करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हा, यफिरु शैतान मिन ज़िल्ल उमर। हज़रत उमर जो अल्लाह उहो शान कयो आहे, जंहिं जाइ तां इहो जवान लंघंदो आहे उतां शैतान परे भॼी वेंदो आहे। असांखे इन खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो आहे? पोइ हसनैन करीमैन जे मर्दीअ सां शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिश्तेदारी कई आहे। खुद शिया मञनि था, शियन जे किताब में आहे, जाहिलन सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, मुंहिंजे आलमनि पंहिंजे किताब में लिखियो आहे। अचनि त मां उनखे ॾेखारिया, ख़ुदि शियन जे किताब में रिश्ते जी ॻाल्हि आहे। ऐं सूफ़ी सचल साईं बि ॻाल्हि कई आहे। सलात पढ़ तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सचल साईं फरमाईंदो आहे, ॿुधंदो आहे बा? और मैं तो पीर पीरा मुर्शिद मीरा, क्या सुभान अल्लाह। पीर पीरा मुर्शिद मीरा, नामुग दे जज टुटन जंजीरा। कामिल मुर्शिद कर दिया, यार दी घड़ोली भर दिया। सुभान अल्लाह का चाहो। कामिल मुर्शिद कर दिया, यार दी घड़ोली भर दिया। अगते बुझ, यारा को जो नहीं मनेदा, चो सुभान अल्लाह। यारा को जो नहीं मनेदा, मुफलिस ते मफऊल रहेंदा। तरक तिन्हा को कर दिया, यार दी घड़ोली भर दिया। चो सुभान अल्लाह। अगते फरमाए तो है दामाद अली दा उमर, चो सुभान अल्लाह।
है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर साख सची में भर दी हा यार दी घड़ोली भर दी हा साख सची भर दी ते दिल भर दी हा यार दी घड़ोली भर दी हा तव्हां अमरोटी खाई खे छो नथा मञो अबा छो मञूंसि वहाबी खे मञूं ॻाल्हायो आहे पोइ वहाबी खे असां कोन मञींदासीं उन वक़्त में सुन्नी हो जॾहिं हुन जो पीर जहिड़ो हो हज़रत भरचूंडी शरीफ़ वारो अबा कहिड़ो चओ चओ कहिड़ो बुज़ुर्ग भरचूंडी शरीफ़ वारो भरचूंडी शरीफ़ वारे जो बैयत हो उन खां बैयत करण खां बाद में पोइ जॾहिं बुज़ुर्ग गुज़ारे वियो त देवबंद वञी वहाबी थियो हिते सिंध में अची तक़वियतुल ईमान जो तर्जुमो कराई उहो किताब तक़वियतुल ईमान जंहिं में लिखियल आहे त मुहम्मद जी इज़त वॾे भाउ जेतिरी आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद मरी मिटी थी वियो आहे जंहिं किताब में लिखियल आहे त मुहम्मद खे भित जे पुठियां जी बि नज़र कान्हे हाणे तव्हां कलमो भरे ॿुधायो त अहिड़े खे असां मञूं कोन मञींदासीं ॿियो साल आहे त देवबंदनि जे उज़हा जी वहड़ी ईद जे राति मरी वई चवनि था त क़बूल थी वई माशाअल्लाह कंहिंजो काओ खणी इहो लोलो चई आई अबे जे नियत अहदनामो मोल माण्हूअ जे मुंहं जे अॻियां रखिजे या न माखो अहदनामे जी ॻाल्हि था पुछो वहाबिन जे मौलवीअ लिखियो आहे त अहदनामे में त बरकत आहे पर जेकॾहिं कामिल मुर्शिद जो नालो क़बर में रखिजे त बि पुछणो माफ़ आहे सम्झो था लाइ न हे वहाबी था चवनि मुर्शिद जो नालो अहदनामे में त अल्लाहुम्मा फातिर समावात वल अर्द रब्बुल आलमीन जे तौहीद जो नालो आहे जिथे रब जो नालो ईंदो त बेड़ा ई पार थी वेंदा ॿिए हिकिड़े वहाबी वरी पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुर्शिद करीम खे मां अर्ज़ कयो त सही कुर्बान वञायो वारो कर छा बा कयां इहा जुती त मूंखे ॾे पीर चयो बाबा मूंखे आहे हिकिड़ी जेसे तोखे ॿी नई थो वठी ॾियां इहा मूंखे ॾे जागो था निंड अथव हाणे तव्हां बि चरीअ खे चोरे छॾियो आहे चई इहा जुती मूंखे ॾे अबा छा मूंखे आहे हिकिड़ी साईं तोखे नई थो वठी ॾियां पुराणी मूंखे ॾे अबा वठ पीर खे नई मिली पीर ख़ुशि थी वियो जुती खणी लॻो ठाहियो त पुटनि चयो छा आहे जे साईं पीर साहब जी जुती आहे छो आंदी थी जे मां तव्हांखे वसियत थो कयां जंहिं महिल मरी वञा त साईं जे जुतीअ जो हिकिड़ो लितर हिन कच्छ में विझिजो ॿियो लितर हिन कच्छ में विझी मूंखे पूर जो मुंहिंजो ईमान आहे तां पुछाणो माफ़ थी वेंदो पर मां थो चवां वहाबी खे उहे लितर उते लॻंदा पंहिंजो पाण सां सामान खयूं थो वञे बाक़ी जे अक़ीदे ईमान वारो हूंदो त अल्लाह जे वलीअ जो नालो बि कम में ईंदो आहे मूंखां हिकिड़े माण्हू सुवाल कयो आहे त तव्हां तक़रीर में चयो आहे त ॿेर वारे मौलवीअ लिखियो आहे त पंहिंजे किताब में त हुज़ूर जन खे जूं पवंदियूं आहिनि उन किताब जो नालो ॿुधायो अदा किताब आहे अरबी में जंहिंजो नालो आहे शमाइल तिरमिज़ी छा आहे नालो उन्हीअ जो तर्जुमो कयो आहे ॿेर वारे मुला शमाइलुन नबी शमाइलुन नबी फी फज़ाइलिन नबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फज़ीलत जे मौज़ूअ ते किताब वॾे आलिम जो लिखियल आहे पर सिंधी में तर्जुमो उन जो ॿेर वारे कयो आहे हिकिड़ी हदीस पाक आहे जंहिंमें अम्मा आयशा सिद्दीका खां पुछो अथनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर में छा कंदा हुआ जागो था त बीबी आयशा सिद्दीका जवाब थी ॾे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में बकरी बि ॾोहंदा हुआ अटो बि ॻोहींदा हुआ पंहिंजे घर जो कमकार बि कंदा हुआ पर महबूब जी ज़ात बाबरकात पंहिंजनि कपिड़नि खे बि तलाश कंदा हुआ छा कंदा हुआ तलाश कंदा हुआ त जेका शइ लॻल न हुजे का हिन में का शइ पइजी न हुजे यफली सौबहू जा लफ़्ज़ आहिनि त महबूब पाक पंहिंजे कपिड़नि खे छंडींदा हुआ छा था सम्झो कपिड़नि खे यफली सौबहू इहा माना अब्दुल रहीम खान कया अली कारी भी इहा कया शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी भी इहा माना कया अल्लामा अब्दुल रऊफ मंडावी भी इहा माना लिखी आहे सभिनी मुहक़्क़िक़नि आलमनि इहा ई माना लिखी आहे त नबी से पंहिंजा कपिड़ा छंडींदा
ठीक न सही ये आहे हदीस पर बेर वारे जिन लिखियो आहे त नबी सही पंहिंजे कपड़नि मां जूमूं कढंदा। हालांकि तमाम उलमा जो इत्तिफाक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते न का मख वेंदी हुई न को महबूब मोहम्मद करीम जे जिस्म में जूं पवंदी हुई। अंधे के खुदा वरी मुंझायो आ माना लिखे थो त नबी करीम अलैहिस्सलाम जूं कढंदा हा वरी हेठां हाशे में थो लिखे त नबी सही के जूं कोन पवंदियूं हुयूं पर वेहण मां ॿियनि मां अची पवंदियूं हुयूं। तंहिंजी माना त ॿियनि मां बि त जूं पवंदी ही न। खुदा जो कसम आहे रसूलुल्लाह खे जूं बि सुञाणंदी आहे त अल्लाह जो नबी पाक नबी आहे ऐं जूं खे ख़बर आहे त मां पलीत आहियां पलीत जूं कॾहिं बि मोहम्मद करीम ॾे न ईंदी आहे। हाणे टंगो थी फाथो आहे तर्जुमो ग़लति कयई ऐं ॿिए नंबर में केॾी न गुस्ताखी आहे। तंहिंजी माना नबी साईं जे कचहरीअ में वेहण वारा सहाबी जूं रहा।